मजे कन जिनके खबर था मूंखे जिंदगी में छा करणो आ पर रोड मैप जी खबर ना है। माना तकरीबन 90 सैकड़ो बार ठीक है हाथ हेठ क्यों अक्सर छा थींदो आ जो असां जॾहिं बि कंहिं ॿार खां कंहिं शागिर्द खां कंहिं नौजवान खां पुछा कंदा आहियूं न 6वीं क्लास में 7वीं क्लास में 8वीं क्लास में या वेंदे मैट्रिक ताईं पियो पढ़ंदो या फर्स्ट ईयर इंटर में हूंदो न उन खां वेही करे तव्हां पुछा कंदो बा ज़िंदगी में कुझु सोचियो अथई छा थींदे चवंदो आहे मूं त कुझु सोचियो ई कोन्हे। जेकॾहिं वधि में त सोच बि हूंदी नामराजी त हूंदी बा डॉक्टर थियण या इंजीनियर थियण ठीकु है। माना गोल या ताईं सेट ई कोन हूंदो उनजा वालिदैन गरियूं फीसिस पिया भरींदा महांगी महांगी पिया फीसिस ॾींदा कोर्सिस कराईंदा उनखे रिक्वायरमेंट्स पूरियूं कंदा उनखे स्टेशनरीज वठी ॾींदा उनखे सामान पूरो कंदा पर कॾहिं बि शागिर्दनि जो हिकिड़ो गोल सेट न हूंदो आहे। गोल सम्झो था मक़सद एम ऑफ लाइफ उहो कॾहिं बि शागिर्दनि जो सेट न हूंदो आहे त मूंखे छा थियणो आहे। अच्छा बाज़ुकात शागिर्द वरी ईअं हूंदा आहिनि जिन जो गोल त सेट हूंदो आहे ठीकु आहे। हाणे जीअं तव्हां ॿुधायो तव्हांजो गोल सेट आहे तक़रीबन ॿारनि जो गोल सेट आहे पर हुन वटि रोड मैप न आहे। डॉक्टर तो थींदुसि पर थींदुसि कीअं उन लाइ मैट्रिक में मूंखे कहिड़ी तयारियुनि खे वठिणो पवंदो ऐं मैट्रिक में कहिड़ा तरीक़ा मूंखे इख्तियार करणा पवंदा कहिड़ियुनि शयुनि खे अख़ज़ करणो पवंदो छा करणो पवंदो कहिड़ियुनि शयुनि जो अभ्यास करणो पवंदो कहिड़ियुनि शयुनि जी स्टडी करणी पवंदी कहिड़ी स्टडीज़ ते फोकस करणो पवंदो ठीकु आहे। सेकंड थिंग इज़ दैट त जेकॾहिं को ॿार चए थो मां वकील थियणु चाहियां थो तॾहिं बि साॻियूं शयूं आहिनि वकील त थियणु चाहे थो पर हुन लाइ रोड मैप कहिड़ो आहे कहिड़ी शयुनि खे वठंदो कहिड़ियुनि शयुनि खे पढ़ंदो उन क्राइटेरिया छा आहे। जेकॾहिं तव्हां कहिड़ी बि शइ अचीव करणु चाहियो था न लाइफ में त सभ खां पहिरीं तव्हांखे यू मस्ट नो अबाउट द क्राइटेरिया ठीकु आहे। तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त क्राइटेरिया छा आहे मैट्रिक खां पोइ 9th खां पोइ फर्स्ट ईयर इंटर खां पोइ हाणे मूंखे छा करणु घुरिजे उनजो रोड मैप कहिड़ो आहे। उन खां पोइ तव्हांखे कंहिं प्रोफेशनल माण्हू सां वेहणो पवंदो जेको जेकॾहिं तव्हां डॉक्टर थियणु चाहियो था त तव्हां कंहिं न कंहिं डॉक्टर सां वेही रहो उन खां पुछा कयो त बाबा मां डॉक्टर थियणु चाहियां थो मां हिन मैट्रिक में आहियां मूंखे कहिड़नि सब्जेक्ट्स ते कमांड करणु घुरिजे ऐं छा करणु घुरिजे उनजो रोड मैप छा आहे उनजो क्राइटेरिया छा आहे कहिड़े रिक्वायरमेंट्स खे मूंखे पूरो करणो आहे आया कि डॉक्यूमेंट्स कहिड़ा कहिड़ा पूरा हुजनि आया कि कहिड़नि सब्जेक्ट्स ते मूंखे कमांड हुजे ऐं कहिड़ी कहिड़ी टेस्ट जी तयारी कजे छा कबो आहे फॉर्म कीअं फिल थींदो आहे चालान कीअं पे थींदो आहे। साॻी शइ इंजीनियरिंग लाइ साॻी शइ वकालत लाइ आहे ऐं साॻी शइ दुनिया में जेके बि फील्ड्स आहिनि उन सभिनी लाइ। नंबर ॿी शइ आहे त तव्हां वटि अॼु जे हिन डिजिटल दौर में मिनी लाइब्रेरी आहे मिनी यूनिवर्स आहे मोबाइल आहे सोर्स ऑफ नॉलेज तमामु वॾो आहे तव्हां सर्च करे सघो था यूट्यूब तां सर्च करे सघो था जेमिनी AI ते सर्च करे सघो था तव्हां चैट GPT तां सर्च करे सघो था तव्हां हुन खां पुछी सघो था त मां हिन वक़्तु 9वीं क्लास जी 10वीं क्लास जी 11वीं या 12वीं क्लास जी शागिर्दी आहियां त मूंखे हाणे ईंदड़ वक़्त में छा करणु घुरिजे। मुंहिंजा नौजवान दोस्तो शागिर्दो जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु पढ़ी बि रहिया आहियो वॾनि महांगनि ज़बरदस्त ऐं नामवर तालीमी इदारनि में पढ़ी रहिया आहियो वॾियूं फीसिस ॾेई रहिया आहियो वॾियूं महांगी रिक्वायरमेंट्स पूरियूं करे रहिया आहियो यूनिफॉर्म पाए रहिया आहियो वरी उनजा लोगो हणी रहिया आहियो घुमी रहिया आहियो राति जो सुम्हो था बैग पाए गिरो वज़न खणी करे पुॼो था ऐं वरी पोइ उते क्लासिस वठो था ऐं जेके सेशन अटेंड कयो था कापीस फेयर कयो था पर जेकॾहिं तव्हांखे स्टिलिया ख़बर कोन्हे त असांखे छा थियणो आहे विशिस कोन्हनि तव्हां डिज़ायर्स कोन्हनि तव्हां गोल्स कोन्हनि तव्हां एम्स कोन्हनि जेकॾहिं कंहिं बि शागिर्द खे पंहिंजी ज़िंदगी जो को मक़सदु न आहे त उनजो मिसाल आऊं ईअं ॾींदसि त तव्हां जेकॾहिं 10 साल यानी 10वीं क्लास में माना त जेके 10 साल पढ़िया हो माना तव्हां 10 साल हिकिड़े अहिड़ो ख़त लिखी रहिया आहियो जंहिंजी का एड्रेस ई कोन्हे तव्हां 10 साल हिकिड़ी अहिड़ी बस जा मुसाफ़िर आहियो जंहिंजी का मंज़िल ई कोन्हे माना बस पई हले थी पर इहा ख़बर कोन्हे बस किथे बीहंदी। जेकॾहिं को ॿार 12वीं क्लास जो शागिर्द आहे इहा बि ख़बर कोन्हे त मूंखे छा करणो आहे व्हाट आई हैव टू डू त सम्झो त 10 12 साल हिकिड़ो अहिड़ो ख़त लिखी रहियो आहे जंहिंजी का बि एड्रेस कोन्हे वो अहिड़ो सफ़र थो तय करे अहिड़ो पंधु थो तय करे जंहिंजी का बि मंज़िल कोन्हे। इन लाइ इन्हनि मंज़िलनि खे हासिल करण लाइ रोड मैप ज़रूरी आहे क्राइटेरिया ज़रूरी आहे क्राइटेरिया खे फोकस कयो त क्राइटेरिया छा हुजणु घुरिजे सोर्स ऑफ नॉलेज कहिड़ा हुजणु घुरिजनि क्लासिस कीअं वठणु घुरिजनि इन ते कमु कीअं कजे फर्स्ट ईयर इंटर में कहिड़ी शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे मेडिकल यूनिवर्सिटीज़ में लॉ में या इंजीनियरिंग में कहिड़ियुनि शयुनि खे पूरो करणो पवंदो आहे कहिड़े रिक्वायरमेंट्स आहिनि जेके असांखे कंप्लीट करणी पवंदियूं आहिनि। ॾिसो जेतिरो घणो वक़्तु तव्हां ज़ाया कयो था ओतिरो ई घणो वक़्तु तव्हां पोइ ते वञो राति जो वेही करे सोचंदो बाबा सुभाणे वञी करे यूनिवर्सिटी वञी करे पुछा कंदसि त माना सुभाणे वारो ॾींहुं बि वियो
ॿियो ॾींहुं बि वियो, टियों ॾींहुं बि वियो, माना तव्हां पंहिंजो पाण खे मोटिवेट कयो था हथरादू बाबा हाणे मूंखां कमु कोन थींदो। इन जे करे पंहिंजो पाण सां सचा थियो, सेल्फ कॉन्फिडेंस डेवलप कयो ऐं उन खां पोइ पंहिंजो पाण खां पुछो त व्हाट आई हैव टू डू, मूंखे छा करणो आहे ज़िंदगी में ऐं छा थियणो आहे, विशेस एंड डिज़ायर्स आहिनि। पंहिंजो अक्सर वालिदैन छा कंदा आहिनि, धीउ ॼमी त डॉक्टराणी, पुटु ॼमियो त इंजीनियर। इहा हिकिड़ी मुदे ख़ारिज ॻाल्हि आहे, इन ख़तमु कयो। डॉक्टर इंजीनियर खां सवाइ हिते असां वटि हज़ारे फील्ड्स आहिनि, ठीकु आहे, उनमें हज़ारे फील्ड्स आहिनि जेके मॉडर्न साइंस ऐं मॉडर्न टेक्नोलॉजी सां जुड़ियल आहिनि। AI ते अचो, ठीकु आहे, ऐं उन खां अलावा मॉडर्न साइंस एंड मॉडर्न टेक्नोलॉजी खे वठी करे ॿियूं फील्ड्स आहिनि। मेडिकल में इंजीनियर खां अलावा इलाही फील्ड्स आहिनि, मेडिकल इंजीनियरिंग में वरी जदत अची वई आहे, उन्हनि में इलाही फील्ड्स आहिनि, उन जे बारे में सोचो, ठीकु आहे। शयुनि खे परोड़ियो, सम्झो, परखियो, जेतिरो थी सघे टेक्निकल माइंड खे जनम ॾियो, उनखे सम्झो, असांजी विशेस छा आहिनि, डिज़ायर्स छा आहिनि, कीअं थी सघूं था, कहिड़ियूं कहिड़ियूं रिक्वायरमेंट्स आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं जेके असांखे पूरियूं करणियूं आहिनि। उन्हनि प्रोफेशनल माण्हुनि सां मीटिंग कयो, वेंदा आहियूं चाचनि मामनि जे घर में वेंदा आहियूं, दोस्तनि में वेंदा आहियूं। हिकिड़ो ॾींहुं कढी करे कंहिं पाड़े वारे डॉक्टर ॾिनो जेको MBBS आहे, जेको क्वालिफाइड आहे। हिकिड़ो ॾींहुं कढी करे कंहिं अहिड़े माइट ॾिनो आहे जेको CS ऑफिसर आहे। हिकिड़ो ॾींहुं वञी करे कंहिं पब्लिक सर्विस कमीशन वारे माण्हू ॾिनो आहे जेको पब्लिक सर्विस कमीशन करे पास करे DCSC थी वेठो आहे। तव्हांजे लाइ बिल्कुलु अहिड़े ऑफिस खुलियल आहे, वञी करे वेरो, सर मूंखे रोड मैप ॿुधायो, मां CSS करणु चाहियां थो। हिकिड़ो ॾींहुं खणी वञी करे MPA MLA ॾे हलिया वञो, इंजीनियर ॾे हलिया वञो, कंहिं माइट ॾे हलिया वञो, यूट्यूब खोलियो, ठीकु आहे। जेका तव्हां अॼु ॾिसो, हिकिड़ो पंहिंजो मक़सदु ठाहे छॾियो। जेकॾहिं तव्हां ॾींहं में 100 वीडियो ॾिसो था, पंहिंजो पाण खे, पंहिंजे ज़हन खे एंटरटेन करण लाइ 100 गाना ॿुधो था, ॿियूं शयूं ॾिसो था, हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो कढो जंहिं तव्हां रुॻो पंहिंजे कैरियर खे वठी करे सिखो। ॾींहं में घटि 2 कलाक स्टडी कयो, पंहिंजे कैरियर सां सचा थियो, पंहिंजे कैरियर जे हवाले सां स्टडीज़ खे फोकस कयो, ॾींहं जो घटि में घटि 2 कलाक। ऐं जेका मेन शइ आहे तव्हां सभिनी जी, उहा इहा त पंहिंजे गोल खे सेट करणु, गोल जी सेटिंग कयो। जेसिताईं तव्हां वटि मक़सदु कोन्हे, ज़िंदगी में तव्हां वटि एम कोन्हे, ज़िंदगी में तव्हांखे इहा ख़बर कोन्हे त मूंखे छा करणो आहे, वरी बि मां तव्हांखे उहा ॻाल्हि आख़िर चवंदुसि त जेकॾहिं तव्हां को बि मक़सदु तइ न आहे कयो मूंखे छा करणो आहे, सम्झो तव्हां हिकिड़ो अहिड़ो ख़त लिखी रहिया आहियो 10-12 सालनि खां, जंहिंजो को बि अतो पतो कोन्हे। मां तव्हांखे हिकिड़ो सवाल थो कयां, मां हिकिड़ो ख़त लिखां, मां हिकिड़ो मैसेज लिखां WhatsApp ते, पर नंबर को बि न हुजे, मैसेज काॾे वेंदो, पर लिखजी त वेंदो न मैसेज, महिनत त मुंहिंजी ज़ाया आहे न। आख़िरकार मूंखे मैसेज छा करणो पवंदो, डिलीट करणो पवंदो। हिकिड़ी मां अहिड़ी बस ते वेठो आहियां जेका मूंखे ख़बर कोन्हे त मूंखे किथे लहणो आहे, पर मां सॼो ॾींहुं पई बस हले थी, सॼो ॾींहुं बस हले थी, छा थींदो, मुंहिंजो वक़्तु ज़ाया थींदो, बस जो पेट्रोल ख़तमु थींदो, पर आउं उन मंज़िल ताईं पुॼी सघंदुसि। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मूंखे मंज़िल जी ख़बर कोन्हे त आउं पुॼी कीअं सघंदुसि, इहो मसइलो आहे न। ॾिसो, जिन शागिर्दनि अञा ताईं इहो सोचियो ई कोन्हे त असांखे छा मोकिलनि, पढ़ियो त जेकॾहिं तव्हां अञा ताईं इहो न आहे सोचियो त मूंखे छा करणो आहे, सम्झी छॾियो त तव्हां इहो सोचे छॾियो आहे त मूंखे पंहिंजी ज़िंदगी बर्बाद करणी आहे, वक़्तु ज़ाया करणो आहे। अॼु ई सोचियो त असांजो मक़सदु छा आहे ज़िंदगी जो, एम छा आहे ज़िंदगी जो, ज़िंदगी जो गोल छा आहे। पंहिंजी डायरीज़ में लिखो त ईंदड़ 5 सालनि में मां पंहिंजो पाण खे कैलिफोर्निया जी, ऑक्सफोर्ड जी, या कराची जी, या जामशोरे जी, या इस्लामाबाद जी फलाणी यूनिवर्सिटी में वेही करे ॾिसणु चाहियां थो। मां हिन वक़्तु कानून जो शागिर्द आहियां, मां हिन वक़्तु वकालत जो शागिर्द आहियां। लिखो ही साल 2023 आहे ऐं आउं पंहिंजी यूनिवर्सिटी में वेठो आहियां ऐं मां वकालत जो शागिर्द आहियां। ही साल 2027 आहे ऐं आउं हिन वक़्तु मेडिकल जो स्टूडेंट आहियां, फलाणी कॉलेज में वेठो आहियां। जेसिताईं टारगेट न आहे तव्हांजी ज़िंदगी में, तेसिताईं कुझु बि न आहे, ठीकु आहे। टारगेट ज़रूर रखणो आहे, माइंड सेट ज़रूर रखणो आहे, ऐं अॼु वञी करे रिसर्च करियो तव्हांजी ज़िंदगी जो मक़सदु छा आहे। समूरी शयूं जेके तव्हां सिखो था, कंप्यूटर जा कोर्सिस आहिनि, इंग्लिश लैंग्वेज जो कोर्स आहे, इहा ज़रूरी आहे, पर मेन जेका शइ ज़रूरी आहे उहा आहे तव्हांजी ज़िंदगी जो मक़सदु, त तव्हां पंहिंजे मक़सदनि खे कीअं हासिल करे सघो था।